बाबा न कयो नाला विझी छॾियो हराम थी वियो फलाण थी घणी मां इन ॻाल्हि ते नथो कयां क़ुरान ऐं हदीस मां तव्हांखे मां हवालो पेश कयो आहे आख़िर में हिननि जो बि हवालो ॿुधो ख़ुतबा ते हाले जीअं में हुन लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू हो बुज़ुर्ग हो दरवेश हो हीअं कब्रिस्तान मां गुज़री कब्रिस्तान में जो ॾिठई कशफ जो साहब हो उन जो सीटो खुलियल हो अंदर खुलियल ईअं जे कब्रिस्तान में अचे त उनखे ख़बर पवंदी त हिन क़ब्र वारो नेमत में आहे सवाब में आहे अज़ाब में आहे छा में आहे उनखे ख़बर पइजी वेंदी हू था लिखनि आयो कब्रिस्तान ॾिठई त सभई कब्रिस्तान में जेके वेठा सभु ख़ुशि वेठा हिकिड़ो माण्हू हो ग़मगीन हो हिन जी हुन सां गुफ्तगू थी ॿाहिरि आहे हू अंदरि हुन खां पुछे थो हे सभु ख़ुशि वेठा तूं छो ना ख़ुशि आहे चईसि मां ना ख़ुशि इन जे करे हां त ही जेके बि माण्हू कब्रिस्तान में ख़ुशि थो ॾिसी पंहिंजे क़ब्रुनि में इन्हनि जा अज़ीज़ क़रीब मिट माइट भाइर इन्हनि जा वालिदैन इन्हनि जी औलाद इन्हनि जे लाइ ईसाले सवाब कनि था ख़ैर ख़ैरात कनि था इन्हनि जे लाइ दुआऊं घुरनि था अल्लाह क़बूल फरमाए थो ऐं इन्हनि खे सवाब मिले थो हदीस पाक में ईंदो आहे मिशकात शरीफ में हदीस आहे त ज़िंदा माण्हू जेके न जहिड़ा माण्हू इन्हनि जो तोहफ़ो उहो उन्हनि कब्रिस्तान वारनि जे लाइ ज़िंदा माण्हू हिक ॿिए खे गिफ्ट ॾींदो आहे माण्हू तोहफ़ो ॾींदो आहे भले मौक़े ते भलारे मौक़े ते ख़ुशी जे मौक़े ते माण्हू हिक ॿिए खे गिफ्टूं ॾींदा आहिनि ईद ईंदी आहे गिफ्टूं ॾींदा आहिनि सालगिरह थींदी आहे गिफ्ट ॾींदा आहिनि माण्हू हिक ॿिए खे ॾींदा आहिनि गिफ्ट माण्हू तोहफ़ो ॾींदा आहिनि हुज़ूर फरमाइनि था त इन फ़ौत थियण जे लाइ जेके कब्रिस्तान में आरामी आहे उन्हनि जे लाइ तोहफ़ो अथव तव्हांजी दुआ तव्हां दुआ कई माना हुननि खे तव्हां तोहफ़ो मोकिले ॾिनो सोचे हिननि जे लाइ ख़ैरात थिए थी मुंहिंजो केर बि कोन्हे जो मुंहिंजे लाइ दुआ घुरे हिकु मुंहिंजी न्याणी आहे मां पंहिंजे पुठियां छॾे आयो आहियां साब सही रस्ते ते कोन्हे ग़लति रस्ते ते हली वई आहे जी कहिड़े शहर में आहे जी फलाणे ॻोठ में आहे उहो बुज़ुर्ग उतां निकितो बोली हमादुल्ला हाले जी वारो हुननि जे ग्रुप जो आहे जेके तव्हां असांखे ख़ैर ख़ैरात खां झलींदा जेके चवंदा आहिनि मर्ग या मरदूद न ख़त्मा न दुरूद न को ख़त्मो आहे न को दुरूद आहे कुझु बि कोन्हे उन्हनि जे ग्रुप जो मौलवी आहे लिखे थो उहो बुज़ुर्ग उन कब्रिस्तान में जा निकितो सिधो आयो उन ॻोठ में पुछा कई बाबा फलाणो माण्हू किथे आहे जे उहो त गुज़ारे वियो आहे पुछा उनजी का औलाद आहे जे उनजी हिकु न्याणी आहे छा कंदी आहे चयोसि न पुछ पराई गिला करण भली कान्हे का उहा का सुठे रस्ते ते कोन्हे ग़लति रस्ते ते वई हली आहे जी हींअर किथे मिलंदी जी शहर खां ॿाहिरां पाणीअ जो को तलाउ आहे या वाह वाह पुराणे ज़माने में माण्हू कपिड़ा ईअं वञी धोअंदा हुआ सो हुते कपिड़नि खे धोअण जे लाइ वई आहे हे बुज़ुर्ग वञी उते निकितो फलाणो माण्हू तुंहिंजो माई केरु थींदो जे मुंहिंजो पीउ हूंदो हो जे पोइ पंहिंजो पीउ जे विसाल करे वियो अथई उन्हनि जे लाइ दुआ छो नथी करी ख़ैरात छो नथी करी जे अबो मुंहिंजे लाइ छा छॾे वियो जो हुनजे लाइ ख़ैरात कयां जे मां कब्रिस्तान में ॾिसी आयो आहियां ॿिया सभु मुर्दा मैयत ख़ुशि वेठा तुंहिंजो पीउ ग़मगीन वेठो हो उन ई ॿुधायो आहे तॾहिं मां तो वटि हली आयो आहियां कुझु न को पीउ जे लाइ ख़ैरात कर त उनखे सवाब थिए क़ब्र जी तंगी तकलीफ़ हुनजी अल्लाह दूर फरमाए जे बाबे छॾियो ई कुझु कोन छा ख़ैरात कयां पाणीअ जे तलाव या वाह ते वेठी आहे हमादुल्ला हाले जवार थो चवे छोकिरीअ पाणीअ जो बुक भरियो हिकु बुक भरे दरवेश खे जीअं बुक पाणीअ जो ॾिसी थो जी आओ जे मां इहो बाबे जे नाले ते ख़ैरात थी कयां उहो पाणीअ जो बुक कंहिंखे ॾिनई
के मानू के कोन प्यारी बुक भरे पानी के खणी फिजा में खला में उछलाई पानी वनी हेठ जमीन ते करियो ई दरवेश वापस मोटो उन कब्रिस्तान में आयो उन्हनि जो मौलवी साहब हमादुल्लाह तो लगे अची जो ॾिसे त सुभान अल्लाह अग में ॾिसी वियो हुसि त प्या खुश हा हिकु ना खुश हो हाणे जॾहिं मां ॿुधी आयो आहियां त ॿियनि सभिनीनि सां गॾु ही बि क़ब्र में ख़ुशी मल्हाए रहियो आहे जेदा कर खबर हींअर तू खुशी खुश पियो थी ॿिया बि तोसां गॾु ख़ुशि वेठा जैसे मेहरबानी मुंहिंजे न्याणीअ ताईं पैगाम पहुचाई मुंहिंजे न्याणीअ ख़ैरात कई अलाह क़बूल फरमाई अलाह मूंखे बख़्शिश इहो त सभिनी खे ख़बर आहे न त असदक़तु रद्दुल बला सदको मुसीबत खे टारींदो जिंदा जे लाइ कर या फौत थियल जे लाइ कर ख़ुदा उन सां बि महिरबानी फरमाए थो जी बाबा मां त उन खे ॾिठो ख़ैरात का बि कान कयईं पाणीअ जो बुको भरे खणी उछलाई जिसे बराबर ईअं ई कयो हुयईं पर जीअं ई न पाणीअ जो बुको भरे उछलायो उन पाणीअ जे बुक में जॾहिं ज़मीन ते किरियो ज़मीन ते हिकिड़ो जीत उञायल हुयो वात उन जो पटियो पियो हुयो उनखे पाणीअ जे कतरे जी ज़रूरत हुई हिन जीअं पाणीअ जो बुक उछलायो हेठि ज़मीन ते किरियो उहो वात उन जो जीत जो पटियो पियो हो हिकिड़ो कतरो उन जीत जे वात में वियो उन जी उञ ख़तम थी वई जीत जी ज़िंदगी बची वई बस इहा नेकी इहा ख़ैरात अल्लाह कबूल फरमाई मुझा सब गुनाह अल्लाह माफ़ फरमाए छॾिया अब हेॾे निहारियो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह था चओ पाणीअ जो हिकिड़ो कतरो छा पाणीअ जो हिकिड़ो कतरो जेको उञायल जीत जे वात में वञी पियो हू पाण लिखनि था हुननि जो पीरे मौलवी साहब थो लिखे पाणीअ जो हिकिड़ो कतरो उञायल जीत जे वात में वञी पियो उन जी उञ थी वई ख़तम बस उन हिक कतरे जे सदके अल्लाह ताला हुन जो सभु ख़ताऊं माफ़ फरमाए छॾियो क़ब्र में ॿियनि सां गॾु हू बि ख़ुशि थी रहियो हो अवा जेकॾहिं हिकिड़े कतरे सां पाणीअ जे हिकिड़े कतरे सां बख़्शिश थिए थी पोइ जेके मुस्लमान जेतिरी बि हुननि खां पुॼे थी ख़ैरात कनि था अल्लाह जे रज़ा जे वास्ते ऐं पंहिंजनि अज़ीज़नि ऐं क़रीबनि जे वास्ते जे कतरो क़बूलात इंशाअल्लाह बाक़ी ख़ैरातूं में क़बूल थिए असांखे इहा उम्मीद आहे असां जूं पंहिंजूं नेकियूं खणी केतिरियूं बि हुजनि पर जॾहिं असां तोहफ़ो पेश कंदा आहियूं हुज़ूर जे दरबार में पोइ हुज़ूर जे सदके अहिड़ी त महिरबानी थींदी आहे अहिड़ी त अल्लाह असां सां आसानी फरमाईंदो आहे जो अल्लाह ताला उन्हनि नेकियुनि खे जे थोरियूं आहिनि त वॾो कंदो आहे ख़ैरात भली थोरी हुजे त उनखे घणो फरमाईंदो आहे क़ब्र में उन्हनि खे सवाबु मिलंदो आहे ऐं मिलंदो सभु सदको रसूलुल्लाह जो उम्मीद असांखे इहा आहे हिते बि महिरबानी मुस्तफ़ा जी आहे क़ब्र में बि महिरबानी मुस्तफ़ा जी आहे इंशाअल्लाह आख़िरत जो जॾहिं मैदान थींदो न उते बि महिरबानी मुस्तफ़ा जी